उडेरोलाल गुज़िर ॾींहुं उडेरोलाल खां स्टेशन उडेरो वींदड़ रोड ते ॻोठ अबूबकर मोरो जा स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में ॻोठ उमर सदर जो रहवासी उडेरोलाल जो मशहूर शख़्सियत फ़क़ीर शिराज अली जो फुफाट पुलिस जमादार निसार जहेजो हैदराबाद सिविल अस्पताल नियो वियो, जेको ज़ख़्मनि जा सुर न सहंदे फ़ौत थी वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ ॻोठ उमर सदर में अदा कई वई। जंहिंखां पोइ मरहूम खे सवें आलिन अखियुनि सां पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान दरगाह इस्माइल शाह में सुपुर्द ख़ाक कयो वियो। मरहूम जो तॾो ॻोठ उमर सदर में रखियो वियो आहे, जिते फ़क़ीर शिराज जहेजो, शबीर जहेजो ऐं अली मोहम्मद जहेजो सां फातिह जो सिलसिलो जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।